सिंध में पौरियतनि जी भलाई लाइ क़ाइम कयल लेबर खातो छा वाकई मज़दूरनि जी ज़िंदगी तब्दील करण लाइ कमु करे रहियो आहे, या वरी अरबे रुपयनि जी अहिड़ी रांदि जो मर्कज़ बणिजी वियो आहे जिते हर नई स्कीम पोयां कंहिं न कंहिं जी कमाई लिखियल आहे। हीअ कहाणी आहे हिकु अहिड़ी स्कीम जी जंहिंजो ऐलान पौरियत औरतुनि खे बाख्तियार बणाइण जे नाले ते कयो वियो। हिन कहाणी जे तफ़सील खां अॻु अवां सूबाई वज़ीर सईद गनी जो ही बयान ज़रूर ज़हन में रखिजो, जंहिंमें हू एतराफ़ करे रहियो आहे त संदसि खाते में 20 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन थी आहे, जंहिं कई आहे उनखे हटाए बि नथो सघे। मेरे डिपार्टमेंट में जहाँ ये सारी लड़ाई हो रही है 20 अरब रुपए से ज्यादा की करप्शन हुई है। जिसने करप्शन की है बंदे ने उसको हटा नहीं सकता, उसके खिलाफ इंक्वायरी नहीं कर सकता, उसकी जगह किसी और को चार्ज नहीं दे सकता। हाणे अचो त असल मामले ॾांहुं। वक़्तु हो जॾहिं सिंध लेबर खाते जे अॻूणे वज़ीर शाहिद अब्दुल सलाम थईम वॾे धाम धूम सां ऐलान कयो त सूबे जे 10,000 पौरियत औरतुनि खे मुफ़्त इलेक्ट्रिक स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। दावा कई वई त हीउ मनसूबो औरतुनि जे माली ख़ुदमुख़्तारी में इनक़लाब आणींदो। ऑनलाइन रजिस्ट्रेशन शुरू थी वई, उम्मीदवारनि जूं दरख़्वास्तूं अचण लॻियूं ऐं अवाम खे लॻो त शायदि हिन भेरे वाक़ई को सुठो कमु थियण वारो आहे। पर परदे पुठियां कुझु ॿियो ई हली रहियो हो। सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड पारां इलेक्ट्रिक बाइक्स ठाहींदड़ जोल्टा इलेक्ट्रिक कंपनी सां 3 अरब रुपयनि खां वधीक मालियत जो मुआहिदो कयो वियो। मुआहिदो त थी वियो, पर सभ खां वॾो सुवाल इहो हो त बाइकुनि जी हिक बि खेप वसूल थियण खां अॻु ई कंपनी खे मुआहिदे जी कुल रक़म जो लॻभॻि 75% अदा छो कयो। चाहे रुॻो इंतिज़ामी फ़ैसिले जी ग़लती हुई या वरी कंहिं वॾी रिथाबंदी जो हिसो। इन दौरान वज़ारत में तब्दीली आई ऐं लेबर खाते जो कलमदान ॿीहर सईद गनी हवाले कयो। 17 अक्टूबर 2025 ते सईद गनी हिक ख़त ज़रिए जोल्टा कंपनी खे नियापो कयो त ईंदड़ हुकुमनामे ताईं वर्कर्स वेलफेयर बोर्ड सां कयल 10,000 ई बाइक्स वारे मुआहिदे ते कमु रोकियो वञे। पर कहाणी हिते ख़तमु न थी। सिर्फ़ हिकु हफ़्ते बाद कंपनी जो जवाबु अची वियो। 24 अक्टूबर 2025 ते जोल्टा कंपनी वाज़े लफ़्ज़नि में चयो त मुआहिदो ख़तमु करणु मुमकिन नाहे। कंपनी मूजिबि बाइकुनि जा पुर्ज़ा, बैटरियूं ऐं ॿियो सामान ॿाहिरि मुल्कनि मां अॻु ई ऑर्डर कयो वियो आहे। सप्लायर्स खे अदायगियूं बि थी चुकियूं आहिनि, तंहिं करे हाणे वापसी जो को रस्तो नाहे। ऐं पोइ आयो उहो ख़त जंहिं हिन मामले खे मुकमल तौर ते तकरारी बणाए छॾियो। 11 नवंबर 2025 ते कंपनी दावा कई त 10,000 मां 6,500 बाइकूं मुकमल तौर ते तयारु आहिनि ऐं वर्कर्स वेलफेयर बोर्ड फौरी तौर ते उन्हनि जी डिलीवरी वसूल करे। हाणे सवाल हीअ आहे त जेकॾहिं बाइकूं तयारु हुयूं त पोइ खातो उन्हनि खे वठण लाइ तयारु छो न हो? ऐं जेकॾहिं मुआहिदो ग़लति हो त पोइ अरबे रुपयनि जी अदायगी आख़िर कंहिंजी इजाज़त सां कई वई? हीउ उहो ई स्कैंडल आहे जंहिंजो इंकिशाफ ट्रेड यूनियन अॻवाननि कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बि कयो हो ऐं संदन चवणु हो त सिंध जे मज़दूरनि जे हक़नि लाइ जोड़ियल इदारो सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड पाण करप्शन जे दोबड़ में फासी वियो आहे। जेका रक़म मज़दूरनि जी भलाईअ ते ख़र्च थियणी हुई उहे 25 अरब रुपया बि खुर्द बुर्द जे वर चढ़ी विया आहिनि। अरबे रुपयनि जी रक़म मज़दूरनि जे ॿारनि जी तालीम, सिहत ऐं रिहाइश लाइ हुई, पर बेहसी जी इंता इहा आहे जो उहा रक़म कुझु बासरनि जे खीसे में वञी चुकी आहे। 25 अरब रुपया हज़म करण जी कार्रवाई, इंश्योरेंस स्कीम, जाली टैंकरनि, ई बाइक, सिलाई मशीनुनि जे मनसूबे ऐं क्लिफ्टन में ऑफिस ख़रीदण जे नाले ते थी। ट्रेड यूनियन अॻवान नासिर मंसूर, ज़ोरा ख़ान ऐं ॿियनि ॿुधायो हो त मज़दूरनि जी इंश्योरेंस जे नाले ते 8 अरब रुपया गैर क़ानूनी तौर ते हिकु ख़ानगी कंपनी खे जारी कया विया। मरम्मत ऐं सार संभाल जे नाले ते अरबे रुपयनि जा बोगस टेंडर पास कया विया, जॾहिं त ज़मीन ते को बि कमु न थियो। सिलाई मशीनुनि जी ख़रीदारी में 70 करोड़ रुपयनि जा शकी ठीका ॾिना विया। 1 अरब रुपयनि जी रक़म मां क्लिफ्टन में हिकु गैर ज़रूरी ऑफिस ख़रीद कई वई, जंहिंजो कब्ज़ो अॼु ताईं बोर्ड खे नाहे मिली सघियो। पर सियासी हलकनि में हिकु ॿियो सवाल बि गूंजण लॻो आहे। जेकॾहिं 75% रक़म अॻु ई जारी थी चुकी हुई त पोइ बाइकुनि जी डिलीवरी न वठण सां सरकारी ख़ज़ाने खे फ़ाइदो थियो या अरबे रुपयनि जो वधीक नुक़सानु? कुझु सवाल अॼु बि जवाबनि जी ॻोल्हा में आहिनि। ग़रीब पौरियत औरतूं अञा ताईं बाइकुनि जूं मुंतज़िर आहिनि। अरबे रुपयनि जा फंड ख़र्च थी चुका आहिनि, पर हक़ीक़त छा आहे? छा हीउ औरतुनि जी भलाई जो मनसूबो हो या वरी सिंध जी तारीख़ जी हिकु ॿी वॾी मुबैना माली गोभी? फ़ैसिलो अव्हां ते छॾींदो।